अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नए ड्रामे की शूटिंग जारी थी चुकी है दोस्तों। तमाम जल्द ही नओं ड्रामो तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। इन जो नालो भी अची चुको आहे, नालो भी तव्हां सां शेयर कंदासीं। ये साम्हूं जेके पिक्चर हली रहिया आहिनि इहे इन ड्रामे जा अदाकार कास्ट थी चुका आहिनि दोस्तों। सिंधी न्यू ड्रामो जंहिंजो नालो आहे दोस्ती जल्द शूट थींदो आहे। इन ड्रामे जी कास्ट कयल हीरा अदाकार अव्हां जा पसंदीदा ही शूट नसीराबाद शहर में बाज़ारी कांदड़ा कलंदर शहबाज कच्चे दरिया ऐं कहानी इनायत कांदड़ो डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा असुमरो साहब। तमाम जल्द दोस्तों ही एक दोस्ती बेहतरीन सीरियल ड्रामो तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे। इन जी शूटिंग जेको आहे न तमामु जल्द ज़बरदस्त ऐं मेकिंग वीडियो वग़ैरह भी तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तमामु जल्दी शुरू थियण वारी आहे। हीअ हिकु बहितरीन दोस्ती जे नाले सां जंहिंमें ज़ुल्फ़कार बुर्दी भी आहे ऐं जेको आहे बसर बादशाह भी आहे। ही ॿिया अदाकार काफ़ी सारा जंहिंजा नाला खयासीं साम्हूं फ़ोटोज़ में तव्हां ॾिसी रहिया आहियो। सभु अदाकार इन ड्रामे दोस्ती में हूंदा। इहो तमामु जल्द तव्हांजे साम्हूं ईंदो। असां वाइदो तव्हां सां कयोसीं कुझु नवां ड्रामा अचणा आहिनि, उन जा नाला तव्हां सां अनाउंस कंदासीं। हीअ हिकु ड्रामे जो नालो तव्हां सां असां अनाउंस करे छॾियोसीं। हीअ हिकु बहितरीन ऐं ज़बरदस्त सीरियल ड्रामो आहे। VIP दोस्तों लाइक शेयर सब्सक्राइब कंदा।